कराची में फैक्ट्री के बाहि लगण बाद ज़ोरदार धमाका, टे माड़ इमारत किरी पई, मलबे मां टिनि ॼणनि खे ज़ख़्मी हालत में कढियो वियो। केतिराई माण्हू दॿियल हुअण जो ख़दशो। रेस्क्यू अख़्तियारनि मूजिबि न्यू कराची सेक्टर 8A में गारमेंट फैक्ट्रीअ जे ग्राउंड फ्लोर ते बाहि लॻण सबबि टे माड़ इमारत किरी पई। इमारत किरण सबबि इलाइक़े में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। माण्हुनि में भाॼ पइजी वई। चाचड़ा खां वॾो वहकिरो अॼु गुडो वटि पहुचंदो। सिंधूअ में गैर मामूली चाढ़, गुडो वटि पाणी वहकिरनि में वाध। अॼु राति ताईं वहकिरा पीक ते पहुचंदा। चाचड़ा वटि दॿाउ बरक़रार। पंजंद वटि मथां ऐं हेठां वहकिरो 4,52,930 क्यूसेक रिकॉर्ड। टीमुंह ते मथां ऐं हेठां वहकिरो 4,34,821 क्यूसेक रिकॉर्ड। गुडो वटि मथां वहकिरो 4,43,494 ऐं हेठां वहकिरो 4,34,294 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर वटि मथां वहकिरो 3,74,800 ऐं हेठां वहकिरो 3,59,050 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बिराज ते मथां वहकिरो 2,33,788 ऐं हेठां वहकिरो 2,31,763 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सिंध में लाॻीतनि वसकारनि हुकूमती दवाउनि जी पत वाइकी करे छॾी। कराची, हैदराबाद ऐं सखर सूदो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी भेजी वञण सबबि आम ज़िंदगी मुतासिर। बदीन ज़िले में तबाही, कचा घर टुरई पट पइजी विया। सामूंडी पटीअ जे समय ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। शिदातपुर में बरसाति जा राङा, घर जी छित किरण सबबि ॿाड़ी फोत, 4 भाती ज़ख़्मी। ॻोठ जलाल नूनारी में बरसाति दौरान पोरियत फ़तह अली नूनारी जे घर जी छित किरी पई। 2 महीननि जी हाजरा फोत। समरीन, जान अली ऐं रुख़सार ज़ख़्मी थी पिया, इस्पताल मुंतक़िल। सखर में स्टेशन रोड ऐं पुराणे सखर सूदो हेठें वारा इलाइक़ा पाणीअ हेठि। दादू ऐं भान सईदाबाद में तूफ़ानी वसकारनि जी ॿोड़ा ॿोड़। ड्रेनेज निज़ाम नाकारा हुजण सबबि रस्तनि ऐं घिटियुनि में पाणी भेजी वियो। गंबट, चूंडको, मेहड़, नसीराबाद ऐं ॿियनि शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति सबबि हेठें वारा इलाइक़ा पाणीअ हेठि अची विया। नौशरो फिरोज़ ऐं शिकारपुर शहर बरसाति बाद तलाउनि जो ॾेख हुजण लॻा। उबावड़ो, कंडियारो ऐं भिरिया सिटी में बरसाति बाद रोड रस्ता पाणीअ हेठि। कंदकोट, कशमोर ऐं खिरपुर सूदो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी वसकारनि तबाही आणे छॾी। मवासिलाती निज़ाम दरम बरम, कारोबार मफ़लूज। सिंधूअ में चाड़बत, कशमोर जे कचे जा केतिराई ॻोठ पाणीअ हेठि अची विया। तेज़ वहकिरनि सबबि के बंद ते अरिड़हं मेल वटि दॿाउ बरक़रार। के बंद जे हसास करार ॾिनल 6 मेल, 8 मेल ऐं 12 मेल ते बंदनि जो मरमती कमु ॾुखियाईनि जो शिकार। वहकिरनि में वाध बद, टोड़ी बंद ते बि दॿाउ वधणु लॻो। बरसाति सबबि ख़राब थियल रस्ता बहाल न थियण करे बंद ते पथर भरे ईंदड़ डंपर ड्राइवर सख़्तु परेशान। ऐं सखर में हथियारबंदनि जी फायरिंग में चाचो भाइटियो मारिजी विया। सब्ज़ी मंडीअ वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंद फैसल कॉलोनी वासी सलीम खोसो ऐं सनाउल्ला खोसो खे क़त्ल करे फ़रार। मारिजी वियलनि जे वारसनि ॿुधायो त चाचो ऐं भाइटियो दुकान ते रोज़गार लाइ वञी रहिया हुआ त ताड़ में बीठल हथियारबंद खेनि फायरिंग जो निशानो बणाए फ़रार थी विया। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले।